कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं। कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं। अदियो बेनज़ीर तो ते, अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं। कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं। कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं। अदियो बेनज़ीर तो ते, अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं। कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं। कयो जिन ज़ुल्म ही आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमारी पहचान है। पाकिस्तान पीपल्स पार्टी का परचम हमारा परचम है। इस परचम को हम बुलंद रखेंगे, हम गिरने नहीं देंगे। ये अवाम का निशान है। और अभी जो मैं इधर आई हूँ तो मैं वही जज्बात 27 शाम दिसंबर जे छिनू वियो घर झलो आहे। यज़ीदन खां वरी लुटियो हुसैनी काफ़िलो आहे। साॻियो शहादतन जो ईसो हलियो हिकु सिलसिलो आहे। ॾिसी ही कार कमीनन जी ज़मीन में ज़िलज़िलो आहे, ज़मीन में ज़िलज़िलो आहे। उन्हनि पिंडीअ जे पापिन ते सदाईं लानतूं जूं। उन्हनि पिंडीअ जे पापिन ते सदाईं लानतूं जूं। अदियो बेनज़ीर तो ते, अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं। कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं। कयो जिन ज़ुल्म ही आहे। गिरती हुई दीवार को, क्या गिरती हुई दीवार को, क्या गिरती हुई दीवार को। तो सच पर चलने वाले लोग बहादुर होते हैं। हमें बहादुरों की जरूरत है, हमें गैरतमंदों की जरूरत है, हमें दलेर लोगों की जरूरत है। अहां जे ई कबर भरसा मतल हूंदा सदा मेरा। अहां जे कातलन जा हित सदा वीरान हूंदा वेढ़ा। मिलंदुनि को न को लाशो ज़रियूं थींदा उहे ज़रिड़ा। मिरूं मरदूद मरंदासे पवंदनि जीअ में कीड़ा, पवंदनि जीअ में कीड़ा। उन्हनि जे कुल अयालनि ते सदाईं आफ़तूं जूं। उन्हनि जे कुल अयालनि ते सदाईं आफ़तूं जूं। अदियो बेनज़ीर तो ते, अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं। कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं। कयो जिन ज़ुल्म ही आहे। ज़िया-उल-हक की आमरीत में पैदा हुए जो अवाम के दुश्मन हैं, वो चाहते थे कि पूरी पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत को खत्म किया जाए। मिलियो थई शरफ शहादत जो जन्नत में जर कंदी हुंजे। गॾु ख़ातून जन्नत सां जी जी झूमदी हुंजे। बीबी ज़ैनब जे घर में तूं त बिल्कुलु ठहकंदी हुंजे। सगोरियन कुल सुहारिन सां साइण सूहंदी हुंजे, साइण सूहंदी हुंजे। कंदियूं हूरूं हज़ारें उत तव्हां जूं ख़िदमतूं जूं। कंदियूं हूरूं हज़ारें उत तव्हां जूं ख़िदमतूं जूं। अदियो बेनज़ीर तो ते, अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं।
कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम तूं ॾियूं कयो जिन ज़ुल्म ही आहे पाकिस्तान का कायम होने का मकसद ये था कि अवाम के हकूक़ की जंग लड़ी जाए और इसका मकसद आमिर के खिलाफ जंग लड़ना मकसद था। पाकिस्तान की पार्टी कायम करने का मकसद अवाम की खिदमत करना था। जीअण हाणे जदन जहिड़ो सूरज साह पियो निकिरे बिना तो भेण जे हाणे न हिकिड़ो पल थो गुज़रे रुके ही लुढ़क नथा रुकजन सफ़ाराणी नथी विसरे हिन दिल जीत धरतीअ ते वॾा के नक्श वई उकरे वॾा के नक्श वई उकरे मिलण जूं ते त मिठड़ीअ सां ईअं में हसरतूं ॾियूं मिलण जूं ते त मिठड़ीअ सां ईअं में हसरतूं ॾियूं अदियो बेनज़ीर तो थे अदियो बेनज़ीर तो थे अला जूं रहमतूं ॾियूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम तूं ॾियूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम तूं ॾियूं अदियो बेनज़ीर तो थे अदियो बेनज़ीर तो थे अला जूं रहमतूं ॾियूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम तूं ॾियूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम